साजन मोहाणे सां मुंहिंजी दोस्तीअ खे 20 साल खनि थिया आहिनि। इन विच में कई लाहियूं चाढ़ियूं ऐं थधियूं कोसूं आयूं आहिनि, पर कॾहिं बि संदु कोन पियो आहे निभायो अचूं। अटकल 20 साल अॻु हिकिड़े ॾींहुं सभु जज जी कोर्ट में बीठो हुउसि त साजन खे पुलिस डंडा ॿेड़ियूं हणी वठी आई। साणसि 2 संदसि भाइर खे सोट मासा ताईं के ॿिया हुआ। कुल 9 मुड़ुस हुआ। कोर्ट जे विरांडे में चूप चू थी वई। को चवे साजन मोहाणो ओ इहो अथई, को चवे ज़बरदस्त धाड़ेल आहे, 3 खून कया अथसि, को चवे हींअर बि खून में आहे। हर को नओं फ़ौजदारी वकील ख़्वाब हलंदो आहे त मुंहिंजा अहिड़ा मशहूर ऐं नाले रासीला हुजनि, आउं बि अहिड़ा वॾा ऐं ॾुखिया केस हलाए सघां। जेके वकील अहिड़ा वॾा ऐं ॾुखिया केस हलाईंदा आहिनि तिन खे नंढा ऐं नवां वकील तिलस्मी देव करे सम्झंदा आहिनि ऐं खेनि पीर करे पूॼींदा आहिनि। आउं बि 3 ॾींहंनि नंढो ऐं नओं वकील हुउसि। मूं बि उते बीठल ॿियनि नंढनि ऐं नवनि वकीलनि वांगुरु दिलि में सोचियो, इहो ॾींहुं कॾहिं ईंदो जॾहिं माण्हू चवंदा त इन्हनि मुड़ुसनि जो वकील ओ इहो पियो अचई। कुझु देरि खां पोइ मुंहिंजो मुंशी मुरकंदो मूं ॾांहुं आयो। चयईं, जे दिलि झलींदड़ कमु हिकिड़ो ज़बरदस्त थी सघे थो। पुछुमि, कहिड़ो? चयईं, साजन मोहाणे जो केस पाण खे मिले त कीअं? मूं चयसि, इहे हवाई ख़बरूं छॾ, कम जी ॻाल्हि कर। ख़ैर ख़बर पई त हमराह जो कराचीअ वारो वकील पैसनि न मिलण जे करे कावड़िजी वियो आहे, अॼु कोन आयो आहे। जज केस कोन थो रखे, हलाए थो। मुंहिंजे मुंशी अलाए कहिड़ा गशा पता हणी उन मजबूरी हालत में साजन वारनि खे मञायो आहे त जेसीं वॾे वकील जे पैसनि जो बंदोबस्तु थिए हू अचे, तेसीं जज जे ज़िद खे मुंहुं ॾियण लाइ जेको हिकिड़ो अधु शाहिद हाज़िर आहे उनखे आउं मुंहुं ॾियां। मूं वकालतनामो विधो फीअ जो त ख़ैर मूं सोचियो बि कोन, रुगो इहे पए दुआऊं घुरियमि त शल पत सां रहिजी अचे। मूं वारे मुंशी जेका 2 टाक हया आहिनि तिन जी पत रहे। पर जज साहब अलाए सुबुह जो घरां विड़ी आयो हो, अलाए छा। मुंहिंजो ख़्यालु हो त मिड़ई 2-4 अहिड़ा सुवाल पुछी छॾियां जिन मां घणो फ़ाइदो न बि थिए पर नुक़सान बि न थिए ऐं थी सघे त कुझु लहे बि थिए। पर जज साहब चए, तूं थींदो केरु आहीं जो अॼु मूं वटां सिघे लिङे वञी। जेको खणियो सुवाल पुछां तंहिं लाइ गोड़ करियो बीही रहे। जे फुज़ूल आहे ॿियो सुवाल पुछ। किसो कोता मूंखे हिकिड़े टके जहिड़ो करे छॾियईं। मूं दिलि में चयो त ज़मीन जाइ ॾिए त हूंदा उन में घिड़ी वञा। पोइ इहो ई थियो जेको थियणो हो। मूं लाचार थी लिहाज़ छॾे जज साहब सां ख़ालिस कानून जी ॻाल्हि कई। सवाल लिखत में नोट करायमि, जवाबनि जो लफ़्ज़ ब लफ़्ज़ लिखायुमि। ॻाल्हि नेठि वधी वई। जज साहब बिना बिर थी वियो ऐं मूं कलम 526 तहत कार्रवाई फ़ौरन बंदि करण जी दरख़्वास्त ॾिनी। हाणे केस लाज़मी तरह रखिजणो हो, सो रखियो। ऐं ॿुॾंदड़ दिलि सां ॿाहिरि निकितुसि। जवाबदार जजनि खे नाराज़ करण खां वहूं वेंदा आहिनि, ख़ासि करे वॾनि केसनि में। वॾा ऐं पुराणा वकील मस जवाबदारनि खे जज सां कानूनी वेड़ विढ़ण लाइ तयारु करे सघंदा आहिनि। को मूं जहिड़ो उन वक़्त जो अभरो सभरो रंगरूट वकील कंहिं साजन मोहाणे जहिड़े वॾे जवाबदार खे, जंहिंजो वॾो वकील कराची में वेठो हुजे, तंहिंखे जज सां कानूनी तरह विढ़ण लाइ तयारु करे सघे, इहा ॻाल्हि सोचण ई फुज़ूल हुई। इहे ॻाल्हियूं ॻणे आउं वञी बार रूम में वेठुसि। एतिरे में साजन सॾायो। मूंखे चयईं, मुड़ुसु पाणीअ वारो थो ॾिसजांइ, दिलि मथां लाहीं, केस जीअं वणे तीअं हलाए। असां हिन भाड़े वकील तां हथु खयूं। असांजो वकील बस तूं आहीं। अलाए वकालत ॼाणी थो की नथो ॼाणी, असांखे बस तूं पसंदि आहीं। फ़ीअ लाइ दिलि मथां लाहीं, असीं भाड़िया कोन थींदासीं। आउं रुगो एतिरो चई सघियुसि, फ़ीअ जी ॻाल्हि छॾे ॾे, ख़ुदा कंदो सवली थी पवंदी। अहिड़ी रीति मूं हिन जा 20 खां मथे केस हलाया। मूं महिनत कई, हिननि बि कई। केस आहिस्ते आहिस्ते करे हिकिड़ो हिकिड़ो थी छुटंदा विया। तव्हांजो पुलिस मूं ते पुकारूं कयूं, इन टोले हथां धाड़ा हणाए फलाणो वकील थो।
हद जे कलेक्टर मूंखे चयो त उन्हनि जा केस छॾ, तोखे नुक़सानु न पवणु ॾिबो। तुंहिंजूं ॿियूं केतिरियूं ई अपीलूं वग़ैरह पयूं आहिनि, उन्हनि में कसर पूरी थी वेंदई। पर मूं माज़रत कई, जंहिं तां कलेक्टर साहिबु गरम थी वियो। उन सां मुंहिंजी वेड़ विलागी तो 3 साल हली। पुलिस अॻे ई खसारे में हुई, बाक़ी DM साहिबु पुठियां पइजी वियो। सो मामिलो कुझु गरम थी वियो, पर ख़ुदा पत रहाई भाड़ियो असां मां को बि कोन थियो। 7-8 साल थिया आहिनि आउं अची हैदराबाद में रहण लॻो आहियां। साजन जा जेके केस रहियल हुआ से हैदराबाद मां वञी हलाईंदो हुउसि। तव्हांजो वॾा केस सभु ख़तमु थी विया, बाक़ी सन्हा थुल्हा केस उते अॻु मुंहिंजो जेको पार्टनर हो उनखे ॾेई छॾियमि। हमरा हैदराबाद ईंदो आहे त जेसीं मूंसां न मिले ऐं कचहरी न करे, तेसीं मथसि हैदराबाद ॼण त हराम हुजे। हिक ॿिए खे पुराणियूं ॾुख सुख जूं ॻाल्हियूं यादि ॾियारींदा आहियूं ऐं शुक्र कंदा आहियूं जो हाणे उहे लुड़ लहरियूं लंघी विया आहियूं। पर साल खनि थियो आहे जो हमरा जो हैदराबाद अचणु कोन थियो आहे। सो पए दिलि में चयुमि त या त न्यापो करियांसि या के ॾींहं 2 वांदकाई कढी सघां त वठांसि थी हवा बदिलाए अचां। अञा इहे पूरा पए पचायमि त तंहिं ॾींहुं वॾेरो इमाम अली ख़ान मिलियुमि। इमाम अली ख़ान कंहिं ज़माने में मूंसां साॻिए स्कूल में पढ़ियो हो। इन हिसाब सां असीं पाण खे हम क्लासी सम्झंदा आहियूं। ॻाल्हियुनि तां ॻाल्हियूं कंदे साजन जो ज़िक्र निकितो। चयोमांसि गॾिजे त चइजांसि त मूं वटां थींदो वञे। इहा ॻाल्हि ॿुधी मुंहं में घुंड खणी विधाई। पुछियोमांसि त चयाईं तव्हां कहिड़नि माण्हुनि खे खणी मथे ते था चाढ़ियो। आउं हैरान थी वियुमि, छो त इमाम अली तर जे वॾेरनि में उहो अकेलो माण्हू हो जेको साजन जो ज़ामिन वग़ैरह पियो पवंदो हो ऐं छोटी लमीअ मथसि हथु रखंदो हो। हू बि संदसि वाखाणूं पियो कंदो हो ऐं वझ पियो ॻोल्हींदो हो त वॾेरे इमाम अलीअ जा थोरा कीअं लाहियां। तंहिंजे वाता हिन जी गिला ॿुधी हेकारी मूंखे हैरत लॻी। वधीक चयाईं फ़क़ीर वंसार रंज मतां थी, पर साजन जहिड़ो पाल जो पकल भाड़ियो ॿियो दुनिया में कोन लभंदो। मूंखे कावड़ त घणी आई, पर चयुमि त अवल अंत त वठांसि। सो पुछियोमांसि कर ख़बर आख़िर साजन ते हीअ ओचिती नाराज़गी ख़ैर मां थी। चयाईं तोखे त ख़बर आहे त पाण हिननि माण्हुनि लाइ छा छा कयो। तूं भाव वेठो आहीं त ॿी दुनिया त ठहियो, पर ख़ुदि कलेक्टर ऐं कमानीअ जहिड़नि मुड़ुसनि बि मूंखे बाहि में झले चयो हूंदो त वॾेरा सुर्त कर, गंदनि माण्हुनि में हथ विझी पंहिंजी इज़त घटि न कजे। सोठ मूं वारो याकूब सुञाणी सॼो ॾींहुं मूंखे घटि करण लाइ वझ पियो ॻोल्हे। तंहिं उन ई साजन जो बहानो करे सॼी दुनिया जा कन मुंहिंजे ख़िलाफ़ु भरण मां वसऊं कान घटाई। पर पाण बि तो वांगुरु कंहिं ॻाल्हि ते बीठासीं त पोइ भली मथां रेलूं मटे वञनि, ॿी वाई कान वरंदी। तुंहिंजी ॻाल्हि ॿी आहे, बाक़ी ॿिए कंहिं माईअ जे लाल में अहिड़ी मणिया ॾिसां ई कान थो जो उन्हनि ख़सीस माण्हुनि लाइ करे हीअं ॿरंदीअ बाहि में टपाजे। ख़ैर पोइ जहिड़ो हाल हो तहिड़ो तोखे त ख़बर आहे त कोन घटायोसीं। मूं चयोमांसि मूंखे सभु ख़बर आहे, तोखे शाबस हुजे, पर आख़िर थियो छा आहे। चयाईं असां या उमिरि मथसि हेॾा थोरा कया ऐं पाण बि असां सां वसूं कोन घटाई, पर हींअर हिकिड़नि भड़वनि माण्हुनि असां ते अख़्तियार कोन आंदो, तिन खे आॾी काठी ॾियण लाइ मथसि हिकिड़ो ख़सीस कमु रखियोसीं त बीही राग ॿुधाइण लॻो। अवल गुसाए गुसाए नटाए आख़िर 3 ॾींहुं ठुड़ो फुड़ो जवाबु ॾेई छॾियईं। चवंदा आहिनि त मुड़ुस खरण जी मुंद ई कान्हे, हीअ सफ़ा वियो चट थी। ॿुधो अथऊं त हाणे कनास ॿिया मुड़ुसाणा अखर विया हलिया, हाणे 2 माण्हू वेढ़ाए लाई लॻाईअ मां पियो पेट पारे। आउं साजन बाबति अहिड़ी घटिताईअ जहिड़ी ॻाल्हि ॿुधी सही कोन सघियुसि। ॿिए आर्तवार ते कमा कमी करे माण्हू मोकिले ॻोठां घुराए वरितोमांसि। सॼी ख़बर सुनाए पुछियोमांसि त कर ख़बर इहा नक ते मर कीअं लॻण ॾिनी अथई। वॾेरे इमाम अली ख़ान जहिड़े माण्हू जो थोरो तोखां न लही सघे हा त मूंखे चवी हा को बिलो करे विझां सां। इहा ॻाल्हि ॿुधी उन महिल का वरंदी कान ॾिनई। राति जी मानी खाधीसीं। ॿियनि आयलनि सां कचहरी करे जॾहिं ख़ुलासा थियासीं तॾहिं चयोमांसि हा दा हाणे ॿुधाए को ख़ुदा जे ॾिने मां। जवाब में खिली चयईं मुल्क में के कामरेटी था ॿुधजनि, तो के ॿुधा आहिनि। मूं चयुसि ॿुझार तूं छॾ, सही ॻाल्हि कर। चईं अलाह जो सां चर्चो कोन थो करियां, तूं पहिरियां ॿुधा त के कामरेटी ॿुधा अथई या न। मूं चयुसि कामरेटी कहिड़ा।
चाहे ही कोन जेके सिंध सिंध ग़रीब ग़रीब ऐं हारी हारी कंदा, वॾेरनि कूड़नि कलेमनि ऐं चौधरीनि पुठियां लठ खयों पिया घुमनि ऐं जेलनि में पिया पवनि। सम्झुमि त शायदि इनकलाबी वतन दोस्त ऐं हारी कारकुननि जी ॻाल्हि थो करे। पर पक करण ख़ातिर पुछियोमांसि त ख़ैर के हूंदा खणी, पर तूं पंहिंजी ॻाल्हि कर। चईं तोखे ख़बर कान्हे, अछी ॾाढी अटो ख़्वार, हिन उमिरि में आउं बि कामरेटी थी वियो आहियां। हीअं चई नंढड़े ॿार वांगुरु शरारती नमूने मुंहुं में निहारे मुंहिंजो रद्द अमल ॾिसण लॻो। आख़िर हिन सरबस्ती ॻाल्हि ॿुधाइणु शुरू कई। तोखे त ख़बर आहे त असीं असुल अशराफ मारू माण्हू हुआसीं, न कंहिंजे हंए में न खंए में, पंहिंजी घर खणण में पूरा हुआसीं। पर असांजे वॾेरनि जी घुर असांखे सिंगनि ते अची खंयो। कटड़नि जे चवण ते लॻी हरू भरू बहाना करे असांखे चिपण लॻा। असां खां जेसीं जेकी सठो थियो तेसीं उहो सठोसीं। राजा रशम मूजिबि राज मेड़े संदन वाजिबी बेवाजिबी ॾुख ॾमर लाथासीं, पर हिननि बदन मां ग़ैर न कढियो। हिननि खे वॾी कावड़ इन ई ॻाल्हि ते हुई त असां हरू भरू कंहिंजे अॻियां ललू चुचू न थे कई। सो असांखे लेज़िम करण लाइ कंहिंखे अखि भञी थे छॾियऊं त वारो करियो न। अची केस थिया, असांजो हलण चलण बंदि थी वियो। ॿिन जेके टोलरनि खाधल माण्हू सो बि असां ते चूर थी आया। पोइ ॾिठोसीं त ॿिन हथां ढूंढ थी मरूं, सो माशाला करे विधोसीं डंडे में हथु। पोइ जी सॼी ख़बर अथई। बरख बि 2 करे 20-25 केस थिया, क़िस्मत सां पाण में मिली वियासूं। तूं माण्हू हुए जंहिं आ सभिनी केसनि खे मुंहुं ॾिनो, न त ॿिए कंहिंजी जाइ कान हुई। मस मस करे 10-15-20 साल रातियुनि जा गीतूं ॾेई पलांदा आजा कया अथऊं। कुझु उमेद अलाह में आहे त थी वेंदा। उन में जिन बि मदारतूं कयूं से असांजे दिलि में लिखिया पिया आहिनि। वॾेरे इमाम अली ख़ान असां सां विखूं भरियूं, मञण मुराद आहे, न मञण वारे खे हेफ़ आहे। असीं बि हिलाली माइटनि जा पुट आहियूं, कंहिंजो थोरो कोन रहायूं। हेतिरा ॾींहं असांखे जॾहिं बि हकल कई हूंदाई त पोइ असां कंधु कोन कढायो हूंदो। दोदाणीअ वारो खून बि ईअं ई। दोदाणीअ इमाम अली ख़ान खे लेखियो ई न थे। तंहिं करे इमाम अली ख़ान असांखे चयो त संदसि माल 2-3 ॾींहं टारे छॾियो त मन अखि खुलेनि। इत्तफ़ाक़ सां भाग्या जागी पिया, मुक़ाबिलो थी पियो। छोरे मुआरे जो इत्तफ़ाक़ी धकु लॻी पियो। 5 साल पे खून जो केस हलियो। वॾेरे इमाम अली ख़ान हथनि जी शाबस घणी कई, पर ख़र्च जो असां टको बि कोन वरितुसि। तो फ़ी जहिड़ी कर कान वरिती त बि केस में 20,000 खां ॻाल्हि चढ़ी वई। घर ते टांडो रखी अलाए कीअं बि करे भरे वञी चढ़ियासीं। पर वॾेरे खे ॻाल्हि मुंहं में कान ॾिनीसीं त अदा तोलाए करे असां खूननि में अड़िजी वियासीं। क़िस्मत हुई ऐं तो हथां अलाह साईं शिफ़ा ॾिनी जो छोरो छुटी वियो। पर जे ख़ुदा ख़ैर करे हेॾां या होॾां त बि असीं वॾेरे खे अखर बि कोन चऊं हा त हीअ असां तोलाए करे सूर सठो या कुर्बानी कई। ख़ैर दोदाणी वॾेरे इमाम अली ख़ान सां त उहे कोन ठहिया, पर हाणे असांजे सिर जा बि वेरी थी पिया। चयायूं पए त जे वकील केस मां छॾायो त बि वेर पुराणो कोन थिए, पलांद कंदासीं। सो मूं छोरे खे चयो त सुचेत थी रहिज। किसो कोता महीनो खनि रातियुनि जो थियो आहे त 2-3 ॾींहं ॿाहिरि निकिरी वियुसि। वापसि अचां त रन मुआरी ऊंधो मुंहुं करियो पई आहे। पतो पियो त छोरो मुआरो याकूब केॾां झट ते संगतियुनि सां गॾिजी वियो हो। भाग्या जागी पिया ऐं पोयां पइजी वियनि। ॿिया मोटी आया, मुआरो छोरो कोन वरियो। ख़बर नाहे ॿधो या हाल भॼी वियो ऐं ॿिए कंहिं ॾींहुं हऊ मऊ टारे पोइ मोटी ईंदो। ख़ैर मूं संगतियुनि खां वञी ख़बर चार वरिती, हेॾां होॾां ठोठा वाठा वरितमि। पतो पियो त छोरो वाॻुनि जे वात में पइजी वियो। अलाए जीअरो बि हो कि मुर्गो मरी खपी वियो। पोइ ख़बर पई त इत्तफ़ाक़ सां जिते ही झटण विया हुआ उन्हनि जो को दोदाणियुनि सां माइटाणो रस्तो हो। उहे वस जा ॾींहं हुआ, सो दोदाणी बि लॾे अची उन्हनि जे ॻोठ में रहिया हुआ। राति जो भाग्या जागी पिया, तिन घोड़ा करे सॼो ॻोठ उथारे विधो। छोरो मुआरो इत्तफ़ाक़ सां को वञी कंहिं वण सां टकिरियो, सो जहिड़ो हो तहिड़ो वञी हेठि टथो। मथां भाग्या रसी वियसि, मुड़ुस खे हणी रंडे विधऊं। यारू दोदाणी जंहिंजो पुटु कनाणस मरी पियो हो, सो बि भाग्यनि सां गॾु हो। उन मुड़ुस सुञाणे वरितो।
उन त हिन खे आसमान ते पए ॻोल्हियो, सो ज़मीन ते मिली वियुसि, सो उन खणी बिलाइतो कयुसि। मूं वञी थाणनि जो समाउ वरितो, पर किथे को फ़रियाद दाख़िल थियल कोन हो। चोर जी माउ रोए घड़े में, साबिती ठहे कान। चोर जिन सां गॾु ॿधो से बि डप में अलाए केॾां मथो खणी भॼी विया। उहे हुजनि हा त बि थोरो ई हली पुलिस वटि क़बूलदार थियनि हा त को असीं चोरी कंदे ॾिसिजी पियासीं ऐं असां मां हिकिड़ो बर वक़्तु वारदात ते पकिड़िजी पियो। मथां वरी इहो अंदेशो त जे थी पवे मूं वारनि दुश्मननि वॾेरनि खे ख़बर त उन्हनि जो त मको मची वेंदो। तुंहिंजी ख़बर हुयमि त तूं महीने खन लाइ लाहौर पासे वियल हुएं, हाणे वञा त केॾांहुं वञा। 4 ॾींहं 4 रातियूं गुज़री वियूं। सोचे सोचे अखियुनि अॻियां अंध अची वियुमि। चयुमि त हाणे कुझु न कयुमि त चरियो थी पवंदुसि। चौथे ॾींहुं न का कयुमि हम न तम, सिधो वञी ख़ुदि यारू दोदाणी जे घर ॿाहिरां सॾु कयुमि। ॿाहिरि निकिरी आयो। चयोमांसि मूंखे ॿियो कुझु कोन खपे। तोखे ॿियो न त तुंहिंजे जवान जो लाश त मिलियो, मूंखे बि ॿियो न त रुॻो एतिरो ॿुधाए छॾ त छोरे जो लाश बि मिलंदो या न। मुंहं में घुंड विझी चयईं, छोरो कंहिंजो? मूं चयोमांसि, घणे ॻाल्हि लॾजनि उठ, ॻाल्हि जो अखर हिकिड़ो। आऊं तोखे मुड़ुसु माण्हू सम्झी तो वटि रुॻो एतिरे लाइ लंघी आयो आहियां त मूंखे रुॻो सही ॻाल्हि ॿुधाए। सो जे तोखां पुॼे त मूंखे ॿुधाए, न त जवाबु ॾे त आऊं जंहिं घस खां आयो आहियां तंहिंखां मोटी वञा। इहा ॻाल्हि ॿुधी बाहि थी वियो। चयईं, बेशर्मा बेग़ैरत, को शर्म आई जो मूं ॾांहुं आयो आहीं? वॾेरनि जो दलाल थी मुंहिंजो दीन दुनिया में हिकिड़ो बचो कुहाए, पोइ वरी ॾाढ़ थोरो करे आयो आहीं मूंखां पंहिंजे छोरे जूं ख़बरूं पुछण। वॾेरनि जी दलाली वारी टोक मूंखां उन हालत में बि सठी कोन थी। चयोमांसि, आऊं सॼी उमिरि वॾेरनि ऐं संदन दलालनि ऐं भड़वनि कंजरनि ऐं कटड़नि हथां तबाह थियो आहियां ऐं साणनि मुक़ाबला कंदे ॾाढ़ी अछी कई अथमि। तूं मूंखे थो वॾेरनि जो दलाल चईं? तंहिं ते चयईं, जेके तुंहिंजे मुखालिफ़ वॾेरनि जी बछ ते तोसां विढ़नि था तिन खे तूं दलाल, भड़वो, कटड़ ऐं कंजर थो सॾीं, ऐं जंहिंजे बरख़िलाफ़ तूं साॻिया धंधा करीं ऐं संदन दुश्मन वॾेरनि जी बछ ते संदन बचा कुहाईं, से तोखे इहो बि न सॾीनि त पोइ ॿियो छा सॾनी? ऐं पोइ ते मोटुसि ते त सट ॾेई खणी मुंहिंजी बांह में हथु विधाईं। चयईं, हाणे चइजी सहड़ियो आहीं, हाणे वरी वञी केॾांहुं थो? ईअं चई मूंखे बांह खां गेले घर मुहदां बड़छ ते वञी विहारियईं। मूं सोचियो ई कोन त छा थींदो छा न थींदो। आऊं जहिड़ो मोॻो हुउसि तहिड़ो माठ करे बड़छ ते वेही रहियुसि। हू मूंखे विहारे घर हलियो वियो। पहिरीं चयुमि त उथी हलियो वञा, पर वञण ते वाहक न थिए। ॻच देरि खां पोइ हू मोटी आयो ऐं मूंखे चईं त उथी। मूं दिलि में चयो, हिन जीअण खां जेकी थिए सो भली थिए। सो उथी पुठियां वियोमांसि। ही मूंखे वठी हिकिड़ी भूंगीअ में वियो ऐं वञी बड़छ ते विहारियईं। उते हिकिड़ी वॾी उमिरि जी माई ऐं हिकिड़ी नंढी नेटी छोकिरी ऐं 2 टे नंढड़ा ॿार वेठा हुआ। वॾी माई 50 सालनि जी उमिरि जी हुई। खेसि कारा कपिड़ा पियल हुआ। अखियुनि जे चौधारी कारा पटा थी विया हुअसि। नंढी माई अञा ॿार हुई। ॿार बि संदसि थे ॾिठा। माईअ खे ख़ुदा सूंहं सूरत जा मट भरे ॾिना हुआ, पर कंहिं ॾुख करे बेहाल हुई। अखियूं डरा ॾेई वियूं हुयसि। ॿिन्ही मूंखे खीकारियो। यारूअ ॿिन्ही ॾांहुं मुंहुं करे चयो, ही मुंहिंजो भाइरनि जहिड़ो यार आहे, हैदराबाद पासे थो रहे, फातह करण आयो आहे। आऊं शर्म में ॿुॾी वियसि। पुट जो नालो ॿुधण साण वॾी माई अलाह करे टुॿीअ में पइजी वई। जवान छोकिरीअ जे अंदर मां बि रड़ निकिरी वई, पर जीअं कंधु हेठि करियो वेठी हुई तीअं कंधु मथे कोन खयाईं। वेठे पटु खंडियाईं। तव्हांजो ॻोढ़नि जूं लारूं संदसि मुंहं तां वही वञी पट ते किरियूं। तॾहिं मुंहुं उघी पुठि ॾेई वञी टांडो ॿारण वेठी। यारूअ मूं ॾांहुं मुंहुं करे चयो, अदा पुट भेण सां ॾाढा मिठा था थियनि। जे वञनि था त माइटनि जूं चेलियूं जुरियो पवनि। मूंखां दाह निकिरी वई। आऊं पुठि ॾेई ॿाहिरि भॻुसि। दर वटि चयोमांसि, वञा थो। हिन ॿुधो अणॿुधो करे मूंखे बांह मां झले चयो, इहा नींगिरी ॾिठई न, इहा पुट खे लाॾ कोॾ सां परणाई हुयमि। अञा 2 महीना ई कोन थिया हुआ त इहो तो वारो वॾेरो इमाम अली ख़ान अची छितो थियो। रोज़ को न को बहानो करियो, घोड़ो डोड़ायो, भूंगी अॻियां टूरो थियो बीठो हूंदो हो। हिकिड़े ॾींहुं आख़िर चयोमांसि, वॾेरा जहिड़ो तूं सम्झी थो अहिड़ा माण्हू असीं कोन आहियूं, इहो ख़्यालु लाहे छॾ, अॻिते वरी हेॾा तकलीफ़ न कजो।
बसि पोइ त अची असांजे पुठियां पियो। चोरियूं फुरूं केस फॾा, तव्हांजो मुंहुं अंधे जे अॻियां हिकिड़े ॿचे जी लठ हुई, साब खणी भञी ॾिनई। अखियुनि मां ॻोढ़नि जूं लारूं उघंदे वरी चयईं, मुंहिंजी क़िस्मत ख़राबु हुई, मुंहिंजो त को वाहरू बि कोन थियो। तुंहिंजी क़िस्मत ज़ोर आहे, तोखे त अज़गे बि वाहरू बि मिली विया आहिनि। आउं हैरान थी वियुसि, कननि ते एतबार ई कोन आयुमि त को सची पची इहे अखर ॿुधा हुआ। चयोमांसि, कहिड़ा अज़गे बि वाहरू? चयाईं, इहा फ़ैसिले मां ई ख़बर पवंदई। मूं पुछियुसि, कहिड़ो फ़ैसिलो? केरु कंदो फ़ैसिलो? चयाईं, सॼी ॻाल्हि जो फ़ैसिलो थींदो, कामेटी फ़ैसिलो कंदी, पाण ई तोखे इतलाउ मिलंदो। कहिड़ी? मूं घणो ई पुछियोमांसि त कामेटी कहिड़ी, केरु इतलाउ ॾींदो, पर को जवाबु कोन ॾिनई। रुॻो एतिरो चयाईं त हाणे भली आहीं, वधीक मूंखां न पुछ, पाण ई तोखे इतलाउ मिलंदो। आउं पेरनि ते किरी पियोमांसि, हथ ॿधामांसि, आज़ियूं कयूंमांसि त मूंखे रुॻो एतिरी ख़बर सुणाए त मुंहिंजो छोरो हिन जहान में आहे या कोन्हे। पर रुॻो एतिरो चयाईं त मूंखे ख़बर कान्हे, जीअं रब खे मंज़ूरु हूंदो तीअं पाण ई तोखे इतलाउ मिलंदो। आउं मोटी आयुसि। करियां सो छा करियां, फ़रियाद बि करे कोन थे सघियुसि। चयमि त जे फ़रियाद थो करियां त चवंदा शायदि केरु, शायदि किथां अचनि, तंहिंखां सवाइ चो तरफ़ दुश्मन। सोचियुमि त फ़रियाद कंदुमि त शायदि न हूंदुमि त उटलो फ़रियाद कूड़ो करे मूंखे ई चालान करे छॾींदा, पोइ छोरे जो संभाउ केरु वठंदो। 4 ॾींहं 4 रातियूं चयो त कर कंहिं समुंड में भई गिगटियूं खाधमि। रन मूं वारीअ त ॼण जीअं अर्श वरितो तीअं रोई रोई मत मां निकिरी वई। सखिड़ो आउं बि ख़तमु पियो हुउसि, पर पाण खे चयुमि, साजन यार, हिन उमिरि में मतां भाड़ियो थियो आहीं, मतां पाण तां दुश्मन खिलाई। जेकी थियणो हूंदो सो हेसी ताईं थी वियो हूंदो, ख़ुदा कयो हूंदो ख़ैरु, पर जे हेॾां या होॾां त बि भेण सां जहिड़ो वेह जो वटो आहे तहिड़ो पी वञिजे। गूं न थिजो, दाफ़ मतां करी, न त छोरो त वियो, अलाए बचो, पर या उमिरि दुनिया में कंधु खणी कोन हली सघंदासीं। आख़िर चोथे ॾींहुं फजर जो कंहिं हमरा अची सॾु कयो। निकिरी वियुसि। भर पासे जे ॻोठ जो हिकिड़ो माण्हू हो। तंहिं चयो त सुभाणे राति फलाणे हंधि हारियुनि जो जलसो आहे, उते के फ़ैसिला बि थींदा, तोखे बि सॾु आहे, पंहिंजी संगत साथ खे वठी उते अचिजे। जलसे में वियुसि, उते त के ख़ल्क़ूं अची गॾु थियूं हुयूं। तर जे सभिनी राॼनि जा माण्हू हुआ। तक़रीरूं शुरू थियूं, तक़रीरूं कोन हुयूं, चऊं त किताब पिया पढ़नि। बरख ॿ करे वॾेरनि जा सभु ज़ुल्म ॿुधायूं। तर में जेकी बेदादियूं थियूं हुयूं, तिन जो सॼो पोता मेल कढी ॿाहिरि रखियऊं। ॿिए पासे जे मुल्कनि जा मिसाल ॾिनऊं त उते जा मज़ूर हारी ऐं ग़रीब माण्हू कीअं न वॾेरनि ऐं सेठियुनि खे दसे पंहिंजूं बादशाहियूं बनाए वेठा आहिनि। मुड़ुस हुआ बुखिया ऐं ग़रीब, पर ॻाल्हियूं ईअं पे कयाऊं ॼण को हाई कोर्ट जो जज जजमेंट ॿुधाईंदो हुजे। असुल तंग तोरे छॾियाऊं। माण्हूअ जो वार उभो थी थिए वियो। आख़िर हलंदे हलंदे जलसो ख़ैर सां पूरो थियो। पोइ हिकिड़े पासीरी जाइ में 20-25 मुड़ुस गॾिया। मूंखे ऐं यारू दोदाणी खे बि सॾियाऊं। हिकिड़े हमरा ख़बरूं ॿुधायूं। चए त यारू दोदाणी जेको सिंधी हारी कमेटी जो मेंबर आहे, तंहिं पंहिंजे कमेटीअ खे इतलाउ ॾिनो आहे त साजन माण्हू तंहिं ॾींहुं मूं वटि आयो ऐं मूंखे अची चयाईं त मुंहिंजो पुटु गुम आहे, तो पासे ॾस पियो अथमि, सो मूंखे अहवालु ॾे। होॾां यारूअ जो पुटु चवनि था त तुंहिंजे पुटु खून कयो हो। हिन तइलके जे सिंधी हारी कमेटी असां हिननि 20 मुड़ुसनि ते बार रखियो आहे त असीं अव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी अव्हां जो फ़ैसिलो करियूं। असीं जुदा जुदा ज़ातियुनि ऐं ॻोठनि जा माण्हू आहियूं। असांजो पाण में वॾो वास्तो इहो आहे जो असीं ग़रीब अवाम जे छुटकारे लाइ पाण में गॾु थिया आहियूं ऐं पंहिंजी हिकिड़ी जमायत सिंधी हारी कमेटी ठाही अथऊं। उन जो कमु आहे ग़रीबनि खे सुजाॻ करे खेनि चुरपुर में आणे संदन ॿधी कराए, संदन हथां मुड़सीअ वारी ड्रिघी ऐं ॾुखी हलचल हलाए मुल्क खे वॾेरनि सरमाएदारनि जी अंधेर नगरीअ मां आज़ादु कराइणु। असीं कोशिश कंदासीं त पंहिंजे अकुल ऐं सम्झार अव्हां जो सही ऐं वाजिबी फ़ैसिलो करियूं, जंहिंमां अव्हां सां कंहिं सां बि नाहक न थिए ऐं ॿी सॼी ग़रीब ख़ल्क़ जो फ़ाइदो बि थिए ऐं नुक़सानु न थिए। पाण सभई ग़रीबनि जा सजण ऐं सराहाथियूं ऐं दुश्मन फिका थियनि। पोइ असां खां पुछियाऊं त ॿई धुरियूं फ़ैसिले लाइ राज़ी आहियो ऐं असांखे ॻाल्हियूं ॿुधण फ़ैसिलो करण जी मोकल ऐं इख़्तियारी ॾियो था। असां ॿिन्ही आकार कई।
ऐं ॿिन्ही पंहिंजूं पंहिंजूं ॻाल्हियूं पेश कयूं। हमराहनि कन ॾेई पूरे ध्यान सां असां ॿिन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कंहिं महिल कंहिं हमराह सफ़ाईअ लाइ विचां को सुवालु पुछियो थिए त वाह, न त चुपचाप लॻी पई। कंहिंजे वात मां इतफ़ाक़ सां को हल्को या ॻोथो अखर निकितो थिए त उनखे नरमाई पर फसीलत ऐं मज़बूतीअ सां हिदायत ते कयऊं। को ॻाल्हियूं कंदे हिकिड़ीअ मां ॿीअ में पइजी थिए वियो त उनखे आहिस्ते आहिस्ते करे वरी रिंद ते चाढ़े ते छॾियऊं। मूं खेनि पंहिंजूं समूरियूं ख़बरूं करे ॿुधायूं त कीअं मूंखे वॾेरनि तबाह कयो ऐं कीअं मूंसां इमाम अली ख़ान पेर भरिया ऐं कीअं उनजो थोरो लाहिण जे ख़्याल खां मुंहिंजे छोकिरे खां ख़ता थी पई। ताज़ो जेको वयो वापरियो सो बि बयानु कयुमि। यारूअ बि इमाम अली ख़ान जी दुश्मनीअ ऐं केसनि जो सरबस्तो अहवालु ॿुधायो। पोइ चयईं त पुट मारजण खां पोइ बि इमाम अली ख़ान मुंहिंजी जिंद न छॾी ऐं मूंखे कूड़नि केसनि में पूराए छॾियईं। जेल में इतफ़ाक़ सां हिकिड़ो सिंधी हारी कामेटी वारो यार मिली वियुमि। उन मुंहिंजे दिमाग़ जा पर्दा खोले छॾिया। हिन मूंखे सम्झायो त पाण अकेले सिर वॾेरनि सां कोन पुॼी सघंदासीं। वॾेरनि सां पुलिस आहे, कामोर आहिनि, कोर्टुनि में बि हिननि जी हलंदी आहे, जेल बि उन्हनि जा आहिनि, मतिलबु त सॼो कारखानो उन्हनि जो आहे। पाण अकेला थी साणनि विढ़ंदासूं त रुॻो सिर विञाईंदासूं, सरंदासूं पाणीअ जा फुला बि कोन। सो पहिरियां ई आहे पाण में ॿधी करणी। सिंधी, जामोट, बरोच, सैयद, पीर जो फ़र्क़ु मिटाए सभिनी सतायल सिंधियुनि खे हिकिड़े अबे हिकिड़ी अम्मा जो औलाद करे सम्झणो आहे। दुश्मन जे हथ जो बाज़ थियणो न आहे। सौ सूर हुजनि त बि पाण में छे करे दुश्मन जो खाॼु थियणो न आहे। अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए मूंखे आहिस्ते आहिस्ते करे हारियुनि जी पार्टीअ जो हमदर्द बनाए विधाई। जॾहिं ॿाहिरि निकितुसि त पुछाए वञी सिंधी हारी कमेटीअ वारनि खे हथु कयुमि। हमराहनि बि हथनि जूं छाऊं करे छॾियूं। मुंहिंजा अहिड़ा ॿांह ॿेली ऐं सचा हमदर्द थी बीठा जहिड़ो को अबे अम्मा जो ॼाओ बि वरली थिए। ऐं अॻे हेतिरी उमिरि जहिड़ो कर माइटनि अज़ीज़नि हूंदे बि निधण कोई बेवाहो होसि। हाणे हिकिड़ो सिर वञी बचियो होसि त बि ॼण धणीको ऐं वॾे वगर वारो थी पियसि। केॾांहुं वयूं रीसूं ऐं हसद, केॾांहुं विया पाड़नि ऐं ज़ातियुनि जा फ़र्क़ ऐं वीछा, केॾांहुं वयूं बदख़्वाहियूं ऐं दुश्मनियूं। तर जे आसपास जा सभु सम्झूं ऐं सुजाॻ क़रीब पाण में ईअं खीर खंड थी वियासीं ॼण हिकिड़े अबे हिकिड़ी अम्मा जो औलाद हुजूं। असांजा पुराणा ख़्याल बि बदिलजी विया। हाणे अॻूणियूं ॻाल्हियूं यादि ईंदियूं आहिनि त सम्झिबो आहे त असीं अॻु कहिड़ी न ऊंदाईअ में हयाती गुज़ारे आया आहियूं। सो जॾहिं साजन पुट खे ॻोल्हींदो मूं वटि अची निकितो तॾहिं पहिरें त हिन खे ॾिसी मुंहिंजे अखियुनि में रत अची वियो, पर पोइ दिलि में पाण खे साधे कब्ज़े में करे वरितुमि। मूंखे पंहिंजे हारी कमेटीअ वारनि हमराहनि जूं हर सम्झायल सभु ॻाल्हियूं दिलि ते तरी आयूं ऐं मूं रत जी गुरड़ी भरे हिन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं खेसि सही सलामत वापसि मोटायमि। हाणे अव्हां राॼनि जे ग़रीब भाइरनि ऐं साथियुनि जे हथ में फ़ैसिलो आहे। जेको अव्हां खे सम्झ में अचे सो करियो। हमराहनि असांजूं ॿिन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। मुड़ुस सभु दाना हुआ, हिकिड़ो ॿिए खां वधीक। वारे सां हर कंहिं पंहिंजो रायो ॾिनो। आख़िर सभिनी मूंखे ॾोहारी कयो त तो हिकिड़े ग़रीबा मार ज़ालिम वॾेरे जे मोचड़नि खां बचण लाइ ॿिए ज़ालिम ऐं ग़रीबा मार वॾेरे खे ख़ुशि करण लाइ पाण जहिड़े ग़रीब ऐं मारियल भाउ ते हमिलो करायो, जंहिंमें हिन जे बचे जी ज़िंदगी ख़तमु थी वई। तो सोचियो त हुन वॾेरे जा मूं ते थोरा आहिनि से लाहे मुड़ुसु माण्हू थो थियां, पर तो ईअं न सोचियो त तो ते थोरा करण वारो इहो केरु आहे। जिन ज़ालिम वॾेरनि तो ते ज़ुल्म कयो उन्हनि खां ई ज़ालिम वॾेरो कहिड़ी ॻाल्हि में ॿियो आहे। हू तो ग़रीब ते ज़ुल्म था कनि, ही ॿियनि ग़रीबनि ते ज़ुल्म थो करे। धंधो ॿिन्ही ज़ालिम वॾेरनि जो साॻियो आहे। ॿिन्ही ज़ालिमनि में फ़र्क़ु कहिड़ो थियो? तूं हिकिड़नि ज़ालिम वॾेरनि जे ज़ुल्म खां बचण लाइ ॿियनि ज़ालिम वॾेरनि जे हथ जो बाज़ थी पाण जहिड़नि ॿियनि मिसकीननि ऐं ग़रीबनि जो मारो थो थी। इन सॼे जलसे ऐं कचहरी जूं ॻाल्हियूं ॿुधी मूं पंहिंजी दिलि में चयो, अहिड़नि मुड़ुसनि अॻियां घटि वधि ॻाल्हि करे बचत वठणु मुड़ुस जो शान न आहे। मुंहिंजी दिलि भरिजी आई। अखियूं घी पटको लाहे खणी यारूअ जे पेरनि ते रखियुमि ऐं चयोमांसि, अदा आऊं बिला शक तुंहिंजो ॾोहारी आहियां। मुंहिंजे छोरे जी खटे क़िस्मत, जे मारे छॾियो अथई त बि क़ुर्बान थियो। जे जीअरो हुजे त मूंखे ख़ुदा करणु ॾोह बख़्श कर। सॼी उमिरि ॿई पीउ पुट तुंहिंजी कामेटीअ जा ऐं सभिनी भाइरनि जा ॻोला थी गुज़ारींदासीं।
ईअं चवंदे गलो ॼण बंदि थी वियुमि ऐं खां वधीक ॻाल्हाए न निकिरी सघियो। हमराहनि मां हिकिड़े चयो, अदा वॾो नालो अलाह जो, पर अलाह साईं खे तुंहिंजे मुंहिंजे माफ़ी ॾियण जी लोड़ कोन्हे। बख़्शिश जी घुर्ज आहे तोखे ऐं मूंखे, पंहिंजी सिंध जे ग़रीब भाइरनि खे, छो त ज़ाती सूर पीअंदासीं, ज़ाती ॾोह बख़्शींदासीं, तॾहिं हिक ॿिए जे दिलनि मां कदूरतूं वेंदियूं ऐं पाण पंहिंजे सभिनी जे गॾियल दुश्मननि जे चंबे मां निकिरी पंहिंजे पेरनि भेड़ा थींदासीं। सभिनी जूं दिलियूं भरिजी आयूं। यारूअ जे अखियुनि मां लोड़क वही उथी हलिया। हिन मुंहिंजो पटको खणी मूंखे मथे में विधो ऐं रोई चयाईं त अदा मिसकीन ऐं अभरनि सभरनि सिंधी मारू माण्हुनि जे भाईचारे जे करे मूं पंहिंजे बचे जो खून तोखे बख़्श कयो। सभिनी खेसि वॾे सॾ घणी देरि मुबारकूं ऐं शाबाशियूं ॾिनियूं। मुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़नि जो बंदि टुटी पियो। कुझु देरि तरसी यारूअ ॿुधायो, जॾहिं साजन जो पुटु मुंहिंजे अॻियां धकिजी किरी पियो ऐं ॿधिजी पियो, तॾहिं दिलि में चयो त वाह मौला तुंहिंजो हक़ वकील थियण। कोर्ट खां छुटी वियो पर कज़ा खां कोन छुटो। हाणे न को शाहिद न को गवाह, जिन झलियो आहे से बि अबे अमा जे औलाद जहिड़ा भाइर ऐं यार आहिनि। कुसी वेंदा पर ग्वाल कोन थींदा। हाणे हिन खे खणी वञी किथे जबल में ख़फ़ा खून करे पंहिंजो अंदरि थो ठारियां। पर पोइ पंहिंजे हिननि हारी हमराहनि जो ख़्यालु दिलि में आयुमि त मतां चवनि त सलाह खां सवाइ अहिड़ो कमु छो कई। सो छोकिरे खे हथीको करे सॼी ख़बर हाणे ॿुधाईमान। हिननि मुंहिंजा तरा कढी छॾिया। सॼी ॻाल्हि सम्झाए चयाऊं, ख़बरदार जो हुन माण्हू खे हथु लाथो अथई। उनजो तुंहिंजे पुट सां को बि वेर कोन हो। उहो ख़ुदि मज़लूम आहे, भुलियल ऐं गुमराह आहे। असुल कातिल उहे आहिनि जिन हिननि मजबूरनि खे अहिड़ी मजबूरीअ में विझी खाउन अहिड़ा बुॾा कम कराया। हिन सालनि जा साल जेल में लोड़ियो आहे, अञा ताज़ो फांसी घाट मां निकितो आहे। असुल जंग उन्हनि सां न आहे, असुल जंग उन्हनि सां आहे जेके हिकिड़नि मिसकीननि खे फुरण, लुटण ऐं चिपण लाइ ॿियनि खे शिकारी जानवर करे इस्तेमालु कनि था। इहो माण्हू तो वटि ऐं पाण सभिनी ग़रीब भाइरनि ऐं हारियुनि जी कमेटी वटि साम आहे। इन जो वार बि विंगो थियणु न खपे। इहा ॻाल्हि ॿुधी मूंखे बि ख़ुदा साञा ॾिनी ऐं मूं हमराह वठी हाणे हिननि हमराहनि जे हवाले कयो ऐं चयो मान त हाणे ही ॼाणो तव्हां ॼाणो। हिननि चयो त रुॻो हिन खे छॾे ॾियण मां सचो फ़ाइदो कोन थींदो। अव्हां जा ख़्याल न बदिलिया ऐं अव्हां जे दिलि मां कदूरतूं न निकितियूं त अव्हीं वरी बि कंहिं न कंहिं जी बछ ते हिक ॿिए जा सिर जा वेरी थी हिक ॿिए ते उभा थिया बीठा हूंदव। चङो ईअं आहे त फ़ैसिलो करे दुश्मनीअ जी पाड़ ई हमेशह लाइ वढे छॾिजे ऐं ख़ुदि हिननि भुलियलनि खे बि घस ते चाढ़े छॾिजे। छोरे जे बचण जी इहा ॻाल्हि ॿुधी ख़ुशीअ जा विचां मुंहिंजा हथ पेर ठरी विया। कंहिं महिल खां पोइ कंहिं अची मुंहिंजे पेरनि ते हथ रखिया। मूं अखियूं खोले ॾिठो त मथां छोरो मूं वारो बीठो हो। बसि पोइ त मुंहिंजी जेका हालत थी सा त पुछ ई न। एतिरे में हिकिड़े जवान मुड़ुस यारूअ ॾांहुं मुंहुं करे चयो, चाचा सची मुड़सी इहा अथई, सची ग़ैरत इहा आहे। पुट जो वेर बेशक तो वरायो आहे। सची मुड़सी इहा न आहे त पंहिंजा पाण जहिड़ा भरा भाइर चिपजनि या उन्हनि खे केरु लालचाए या वर्गलाए खाउन कुधो कमु कराए त उन्हनि खे तबाह कजे। सची मुड़सी सची ग़ैरत इहा आहे त केॾो बि सूरु अचे त पी वञिजे पर दुश्मन खे ख़ुशि थियणु न ॾिजे। इहा आहे सची दिलेरी। तो पुट जो खून दरगुज़र करे दुश्मन जी ज़बरदस्त ऐं कातिल साज़िश खे नाकाम कयो आहे। ॿिए जवान चयो, हेतिरो सॼो दुनिया जो दौरु ज़ालिमनि जी बादशाही हली आहे। ॿिए जवान चयो, हेतिरो सॼो दुनिया जो दौरु ज़ालिमनि जी बादशाही हली आहे। हाणे मज़लूमनि जी बादशाही क़ाइमु करणी आहे ऐं असीं ज़ुल्म जो बुण बुनियाद ख़तमु करे छॾींदासीं। उन लाइ पाण खे ॿधी खपे, ज़ाब्तो खपे, ऊर्चाई खपे, मुड़सी खपे, ॾाप खपे। ॿियूं बि इलाही ॻाल्हियूं सम्झाईंदा रहिया। उन घड़ीअ मूं बि पंहिंजी दिलि में कसम खयूं, छा बि थी पवे पंहिंजे ग़रीब भाइरनि जो मारो न थींदुसि ऐं संगत रखंदुसि त पंहिंजे ग़रीब भाइरनि सां, न की दुश्मन ऐं ज़ालिम वॾेरनि सां, भली खणी सॼा सोन जा थी पवनि। उन ॻाल्हि खे अञा थोरा ॾींहं मस गुज़रिया त तंहिं ॾींहुं इमाम अली ख़ान घुराए चयो त दोदाणी वटि माल जाम थी पियो आहे, वञी हल्काई करे अचीनि।
पहिरीं चयुमि त सची ॻाल्हि करे ॿुधायां साईं, चवांसि त वॾेरा उहे ॾींहं खाई वे जॾहिं असांखे भाड़ियो करे इस्तेमालु कंदो हुए, पर हमराहनि हिदायत कई आहे त राज़ जी ॻाल्हि कंहिंसां बि करणी न आहे, ज़ाब्ते में हलणो आहे, सो नटाए वियुसि। पर वॾेरो जिंदी न छॾे, हितां हुतां वारियो बीठो हुजे। लाचार खे साफ़ जवाबु ॾियणो पियो। हाणे ॿुधाए त मूं कहिड़ी बुछड़ी कई अदा? मूं खिली चयोमांसि, भला जे आउं चवां त तो बेवाज़बी कई आहे इमाम अलीअ जहिड़े मुड़ुस खे जवाबु ॾियण में, त पोइ मुंहिंजी ॻाल्हि मञंदे? चयईं दिलि वारी ॻाल्हि? चयुमि हाओ। चयईं कोन मञंदुसि। मूंखे हारी हमराह जे ॻाल्हियुनि ते सोरहं आना वेसाह अची वियो आहे। मरंदो मरी वेंदुसि, पर इन ॻाल्हि तां कोन लहंदुसि। तूं रंज थींदे त तोखे परचाए विझंदुसि, पर ग़रीबनि जे तरफ़दारी वारी ॻाल्हि कोन छॾींदुसि। मूं चयोमांसि त पोइ जेको वणई सो कर। पुछियईं ऐं तूं? मूं चयोमांसि आउं तुंहिंजे पुठियां। चयईं चर्चा छॾ, असीं जाहिल अव्हां जहिड़नि जे पुठियां सूं के तव्हीं असांजे पुठियां सूहंदा? चयोमांसि जाहिलनि जा ॿ क़िस्म थींदा आहिनि, हिकिड़ा अणपढ़ियल जाहिल ऐं ॿिया पढ़ियल जाहिल। पढ़ियल जाहिल जहिड़ो किनो ऐं गंदो जाहिल दुनिया में ॿियो कोन थींदो आहे। ग़रीब जो ॿारु भली कहिड़ो बि अमीर थी वञे, पर जे पंहिंजी ग़रीबाणे लॾे जे तरफ़ छॾे कांव वांगुरु मोर जी चाल हलण जी कोशिशि कंदो ऐं दुश्मन जो दलाल थींदो, त उन जहिड़ो मूर्ख ऐं जाहिल ॿियो कहिड़ो थींदो? आउं खणी इतफ़ाक़ सां वकील थियो आहियां, पर औलाद त उन्हनि मिसकिननि जो ई आहियां न, जिन जूं सत सौ पीढ़ियूं बि पूरो ढो कोन संभरियूं। मुंहिंजा माइट अव्हां ग़रीब आहियो। ही वॾेरा ऐं सेठियूं जेके पंहिंजे मतिलब ऐं गर्ज़ लाइ पाण खे गिराटड़ी पिया विझनि, से मूं ऐं तो जहिड़नि जा माइट कॾहिं बि कोन थींदा। मूंखे पंहिंजी पार्टीअ जो माण्हू सम्झ। हिन जे अखियुनि में ॻोढ़ा तरी आया। मूंखे भाकुर पाए चयईं, जवान जा पुट, त पोइ आहे बि फतह।